सिंध तरक्की पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी चयो आहे त सिंध तरक्की पसंद पार्टी जमहूरी पार्टी आहे। एसटीपी में हर 2 साल मरकज़ी बॉडी चूंडी वेंदी आहे जेको जमहूरी पार्टी जो सिरिश्तो आहे। एसटीपी हाउस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे डॉक्टर कादिर मक्सी चयो त सिंध तरक्की पसंद पार्टी जो 28वां मरकज़ी कांग्रेस जो इजलास थी गुज़रियो आहे जंहिंमें मरकज़ी बॉडी चूंडी वई। डॉक्टर कादिर मक्सी वधीक चयो त गुज़िरियल 4 महीननि खां एसटीपी मुहिम शुरू कई आहे त सभिनी कॉम्पोरेंस धुरनि खे हिकु पार्टी ऐं हिकु झंडे हेठि गॾियल जदोजहद लाइ राज़ी कजे। हुन चयो त पार्टी में गॾु थी कमु नथा करणु चाहिनि त हिकु मज़बूत इत्तेहाद ठाहिणु घुरिजे ऐं गॾियल तौरु इलेक्शन विढ़णु घुरिजे। इन लाइ सिंध तरक्की पसंद पार्टी, एसीयूपी, अवामी जमहूरी पार्टी, अवामी तहरीक, क़ौमी अवामी तहरीक, जीएसएन, महाद रियाज़ ग्रुप समेत 9 पार्टियूं शामिल आहिनि जंहिं लाइ सिंध तरक्की पसंद पार्टी जूं समूरी कॉम्पोरेंस पार्टियुनि सां ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। एसटीपी चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी वधीक चयो त पाकिस्तान सियासी, माशी, इक़्तिसादी तौर ते कमज़ोर थी चुको आहे। इमरान ख़ान वारो तजुर्बो नाकाम थियो जेको एस्टेब्लिशमेंट ऐं आलमी ताक़तुनि जो तजुर्बो हो। हुन वधीक चयो त पीटीआई मुल्क खे IMF हवाले करे छॾियो आहे। हुन चयो त मुल्क मां ख़ौफ़ जी फ़ज़ा ख़तमु थियणु घुरिजे तॾहिं मुल्क मज़बूत थी सघे थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।